अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी सन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो 1 जून 2021 ईस्वी। खंडु खीर मिलाइण जी कईसूं मोहब्बत। मूंॾे निहारींदे चयाईं, मुंहिंजी तो वटि कहिड़ी जाइ आहे। निहारत कातिल हूंदी आहे। नावकनि में जेतिरा तीर हूंदा आहिनि ओतिरा त कंहिं वॾे खां वॾे तरकश में नाहिनि हूंदा। जेतिरो तेज़ दीद जा हमला हूंदा आहिनि ओतिरा शायदि दुनिया जो ॿियो को बि हथियार नथो करे सघे। हथियारनि जा घायल छुटी वेंदा आहिनि, नज़र जे घायल खे धणी शल बचाए। हुनजी नज़र बि खजियल हुई ऐं मुंहिंजो सॼो वजूद पघिरजी रहियो। माण्हुनि खे बि रब मिठे अजीब ख़लकियो आहे। कन खे पघिराइणु ईंदो आहे ऐं कन खे सिर्फ़ु पघिरजणु। जिन खे ॻाल्हिणु ईंदो आहे उहे अलाए छो उन ख़ौफ़ खां आजा हूंदा आहिनि त उहे घड़ियूं मथनि बि अची सघनि थियूं। या शायदि हू इहो सम्झंदा आहिनि त कोड़कीअ में फाथल सिर्फ़ु फथिकी सघे थो, आजो नथो थी सघे। हीअ मोहबत जी कोड़की बि कमाल हूंदी आहे। हिन ॼार में हर साइज़ जो खानो हूंदो आहे। वहमन विसवसनि जे सनी ऐं नाज़ुक ॼारीअ खां वठी हर इंसान जी पंहिंजी सोच जी साइज़ जेतिरो ॼार बि हूंदो आहे, जंहिं मां हू कंहिं महिल बि निकिरी सघे थो। उहा ॿी ॻाल्हि आहे त हू निकिरणु न घुरंदो आहे। मोहबत में हाकिमियत कंदड़नि खे उहा कॾहिं बि ख़बर न पइजी सघी आहे त अलाए छो मोहबतुनि जो महकूम सदाईं खां खटी वेंदो आहे। उहो शायदि उन करे बि थींदो आहे जो हू हाराइण खे ई फ़तेह सम्झी हलंदो आहे। मोहबत में वरी फ़तेह शिकस्त कहिड़ी हूंदी आहे। पिरी जे नाज़ो अंदाज़ मञी वठे, पंहिंजे माण्हुनि मथां असांजी फ़रमाइश खे मज़बूत सम्झे त जहिड़ो सॼो जग पंहिंजो ऐं ज़ाती महसूसु थींदो आहे। दुनिया जे तख़्ते ते वॾी लय सां पेर रखी घुमिबो आहे, बल्कि उॾामिबो आहे। मोहबत त माण्हूअ खे पखी बणाए छॾींदी आहे। दिलि न चवंदी आहे त पंहिंजे महबूब खे महकूम सम्झिजे, पर दिलि जी चिराइप उहा बि त हूंदी आहे त हू बहरहाल असांजी ॻाल्हि ज़रूरु मञे। उहो त ईअं आहे जीअं खाधे में लूणु विझी मिठो ज़ाइक़ो तलब कयो वञे। अलाए केतिरो अरसो असां हिक ई पेचरे ते गॾु हलिया हुआसीं। गॾु हलण बि हिकु नेमत हूंदो आहे। पहिरीं अर्ज़ु करे चुको आहियां त अलाए केतिरा साथ असांखे अमीर बणाए छॾींदा आहिनि ऐं केतिरियूं अकेलायूं असांखे फ़क़ड़। माण्हूअ वटि रहे त माण्हू ई थो न। पैसो त खीसनि में रहण ऐं निकिरण लाइ आहे। माण्हू त दिलि जे खीसे में रहे थो ऐं कॾहिं बि नथो निकिरे। मौसम जी कंहिं ख़ुशगवार कैफ़ियत में असां मोहबतनि जी इमाम परुड़ी हुई, पर तेसीं ताईं इलाही देरि थी चुकी हुई। इंसान सां हिकिड़ो अज़ाब उहो बि हूंदो आहे त हू पंहिंजे रूह ऐं जिस्म ते ॿ मुख़्तलिफ़ नाला खणी थो घुमे। दुनिया खे ॾेखारण लाइ ॿिया नाला हूंदा आहिनि ऐं रूह जे तख़्तीअ ते वरी कुझु ॿियो लिखियलु हूंदो आहे। सच त उहो हूंदो आहे त असुलु नालो त रूह ते लिखियलु हूंदो आहे। जिस्मनि ते लॻियल नाला त बसि फ़ना जे राह जा मुसाफ़िर हूंदा आहिनि। हाणे ईअं बि थींदो आहे त कन कन खे वरी उहा ख़ुशनसीबी मिलंदी आहे जो हुननि जे रूह ऐं जिस्म ते साॻियो नालो लिखियलु हूंदो आहे, पर उहो ज़रूरु सम्झणु घुरिजे त उन्हनि जो तादादु को घणो नाहे हूंदो। हुन जे जिस्म ते बि नालो को ॿियो लिखियलु हो ऐं हाणे रूह जे नाले जो सुवालु असां ते हावी थी रहियो। कंधु हेठि हुअमि, उन ई हालति में वराणियुमि, तुंहिंजी कहिड़ी जाइ थी सघे थी। महबूबनि जा क़दम ज़मीन ते न हूंदा आहिनि ऐं जे हू पंहिंजे पेरनि हेठां धरतीअ जो छुहाउ महसूसु कंदा आहिनि त दरअसल उहा ज़मीन न हूंदी आहे, बल्कि असांजी दिलि हूंदी आहे। हिन ॻरे लहजे में चयो, निगाह मिलाए ॻाल्हाए। अखियूं चोराइणु कॾहिं खां सिखियो आहीं? जेके पाण ई चोरी थी विया हुजनि उहे छा चोराईंदा जाने अज़ीज़। रोब ताब लाइ ख़ाली चहिरे मां कमु किथे थो हले। लिबास, अंदाज़ ऐं हैत बि अहिड़ी ई खपंदी आहे। अखियूं मथे कयमि पर मिलायमि कोन। मिलाए हाणे करिणो बि छा हुयो। मूं नथे चाहियो त फारू फारू थींदड़ दिलि मां निपुड़जंदड़ रत खेसि मुंहिंजे अखियुनि में नज़र अचे। टेपा किरिया त दाग़ कमाल जो ठही पवंदो। मूंसां मोहबत हाणे कान अथई न। उहो ॿियो चहक हो जेको हिन मूंखे ॾिनो हो। हाणे निगाह अज़ ख़ुदि मिली वई ऐं लफ़्ज़ तिरकंदा निकिरंदा रहिया। मोहबत हूंदी आहे। हाणे या अॻु में असां उन जो को बि तालुक न हूंदो आहे। जाने अज़ीज़,
इहो सिको नफ़रत जे हिकायतुनि में बयानु कबो आहे, जेका घटि वधि थी सघंदी आहे। मुहबत त बसि थींदी आहे। उहा अहमकनि जी सोच हूंदी आहे त उहा घटि वधि थी सघे थी। मुहबत या त हूंदी आहे या बिल्कुलु बि नाहे हूंदी। उहा थोरी थोरी या घणी घणी कान थी सघे। ईअं ई जीअं एतबार या त हूंदो आहे या बिल्कुलु नाहे हूंदो। साह खे उब सां ई वराए वई हुई। एॾो तकिड़ो जुमिला ते निकिता जो पाण खे ई ख़बर कान थिए पई। संदसि मुख ते हल्को ज़हर चढ़ी आयल महसूसु थियो। तोखे कॾहिं बि मुंहिंजी कैफ़ियत जो ठीकु अंदाज़ो नाहे थियो। तूं कॾहिं बि मूंखे पूरी रीति सम्झी नाहे सघियो। हिन गीत ॾिनी लॻुमि वात कोड़ो हुउसि, तॾहिं त संदसि लफ़्ज़ कोड़ा हुआ। मूं तोसां मुहबत जी दावा कई हूंदी त कई हूंदी, बाक़ी तोखे सम्झण जो दावेदार मां कॾहिं बि न आहियां रहियो। मुहबत सम्झणु न चाहींदी आहे। जे सम्झी कई वञे त आशिकीअ जा सभु दावेदार मुक़ामनि में मिलंदा। सम्झिबो त सिर्फ़ु सौदागरीअ में आहे चरी। अजीब चिड़ विचां हिन चई ॾिनो, हाणे मां तोसां लफ़्ज़नि में त नथी पुॼी सघां न। तूं आहीं आलिम, अदीब, फाज़िल। जुमिलनि जो घण त तुंहिंजे ॾाए हथ जो खेल आहे साहब। असां ॼणनि जो उहो ई अलमियो हूंदो आहे साइण। जे असांजे लॾे जो को वजूद माठको रहंदो आहे त मथसि गुरूर जो ठपो लॻायो वेंदो आहे। जे हू ॻाल्हाए त पोइ न पुॼण खां पोइ खेसि उहे तीर तफ़ंग हयां वेंदा आहिनि त तूं त अदीब आहीं, तोसां केरु पुॼे। त तूं न ई छा? हिन चुप खे चुप सां कटियो। आहियां त सही, उन खां कहिड़ो इनकार आहे। मूं वरी कंधु झुकाए छॾियो। अलाए केतिरी देरि माठ छायल रही। लफ़्ज़नि जूं कुंडूं भॼी पयूं हुयूं ऐं गोल लफ़्ज़ त ख़ाली गेलाटियूं ई खाई सघनि था। समाज में अहिड़ा अजीब रिश्ता ठही वेंदा आहिनि जिन में अॻियां जी का बि मंज़िल नज़र न ईंदी आहे। इंसानु अणॼाणाई या वरी ॼाण में ई उन शहर में जकिड़िजी वेंदो आहे। न खॾो नज़र ईंदो आहे ऐं न ई वरी उहो खॾो निगाह खां ओझल थींदो आहे। किरण में आफ़ियत महसूसु थींदी आहे ऐं धकु लॻण जो ख़ौफ़ बि गॾो गॾु हलंदो आहे। उमिरि अज़ीज़ जे हवाले सां असीं ठीकु ठाक देरि सां मिलिया हुआसीं ऐं बसि उहो हिकिड़ो नुक़्तो ई काफ़ी हो। पर दिलि बहरहाल त नादान आहे न। दिमाग़ सां पुॼी नथी सघे ऐं जे पुॼी सघे थी त उहो चाहे नथी। माण्हू देरि सां छो मिलंदो आहे साहब? साईं जानी हिन वरी गीत ॾिनी। निड़ीअ जूं निस्बतूं कुझु अजीब थी रहियूं हुअसि। आवाज़ में नमी भरिजी रही हुई। उहो शुक्र करनी त मिलंदो त आहे न। जे उहो सभु बि न थिए त छा थो करे सघिजे। उमिरि अज़ीज़ साथ न ॾिए। जे नसीब में उहो न हुजे त केरु कंहिंसां किथे मिली सघे थो। विछोड़ो त तलवार खणी घुमंदो थो रहे। संदसि नेण हाणे छलकण लॻा हुआ। परियां उदास शाम जे उदास अक्स माहौल खे जकिड़े रहियो। उदास शाम जो उदास अक्स माहौल खे जकिड़े रहियो हो। कंहिं रेडियो लॻाए छॾियो हो। अनवर विस्तड़े जे आवाज़ में ॼणु शाम लही आई हुई। अॼु प्यार पुॼाइण जी कईसूं, हिन मूंखे मञियो मूं हुनखे मञियो। परदनि खे हटाइण जी कईसूं, हुन मूंखे मञियो मूं हुनखे मञियो। हिन मूॾे निहारियो। संदसि सुॾका अनवर विस्तड़े जे आवाज़ सां मिलण लॻा। कटे ॾींहड़ा नेठि अज़ाबनि जा, करे परदा दूर हिजाबनि जा, हिक ॿिए में समाइण जी कईसूं, हुन मूंखे मञियो मूं हुनखे मञियो। हू न रहियो, मां न रहियुसि। हू मूंसां मिलियो, मां हुन सां मिलियुसि। खंडु खीर मिलाइण जी कईसूं, हुन मूंखे मञियो मूं हुनखे मञियो। मूंखे सम्झ में न आयो हिननि लम्हनि में छा थो करे सघिजे। मां खेसि सुञाणा थो। हूअ पंहिंजो पाण खां रुसंदी आहे त पोइ पंहिंजो पाण ई परचंदी आहे। ॿिए जो परचाइण खेसि कॾहिं बि मोटाए नाहे सघियो। अनवर जो आवाज़ घटि थियो। संदसि सुॾका झीणा न थिया। जॾहिं मीर पिरीअ सां पेच पियो, तन मन थी सारो उजरो वियो। जॾहिं मीर पीरियुनि सां पेच पियो, तन मन थी सारो उजरो वियो। नई जोत जलाइण जी कईसूं, हुन मूंखे मञियो मूं हुनखे मञियो। कंहिंसां मिलण नी दरअसल खेसि मञणु हूंदो आहे, पोइ भले जल्दी मिले या देरि सां। उहो शर्त न आहे, पर उहो कंहिं शर्त खां घटि बि न आहे।
हाणे जे उन में देरि थी थिए त दरअसल मञणाइतीअ में देरि आहे। तव्हां त ॾिसी हलो था न सरकार, बिना ॾिसण जे त सिर्फ़ु रब मिठे जी सोच अचे थी। हाणे जे देरि सां ई सही माण्हू मिलियो आहे त जाइनि ऐं मक़ामनि जी पकड़ न कर। खंड खीर मीर साहिब मिलायो न, उहो ई तुंहिंजे सवाल जो जवाबु अथई। मिलण खां पोइ कहिड़ो मक़ाम बाक़ी बचे थो उहो मां नथो ॼाणा। तोखे मालूम थिए त ॿुधाए छॾिजांइ। छपियल सूमर 26 नवंबर 2007 ईस्वी।